कंदरा खां ॾिसूं था मुज़फ़र हुसैन जांवरी जी ही रिपोर्ट। लॻ रोशनाबाद दरगाह शाह हुसैन बादशाह जी रिहाइश पज़ीर फ़क़ीर इरफान अली जे 3 साल न्याणी मासूमा उरड़ीअ जी बीमारी में फौत थियण करे हेल्थ डिपार्टमेंट सख जी टीम कंदरा जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॻोठनि में पहुची 2 सालनि जे नंढे ॿारड़नि खां सैंपल वरिता विया आहिनि। TB, कारो, कामण, वॾी खंघि, उरड़ी, वॾो बुखार समेत 12 बीमारियुनि जा बूस्टर डोज़ जा टिका लॻाए MR मोप कयो वियो आहे। तफ़सील मूजिब कंदरा जे लॻ रोशनाबाद दरगाह शाह हुसैन बादशाह ॻोठ लश्कर अली शेख ॻोठ सोन मियाणी समेत सिंध हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां डॉक्टर इमदाद सुंगरोर तालका सुपरवाइज सलामत अली मेहर वैक्सीनेटर हफ़ीज़ुल्ला तुनियो समेत 2 ॾींहंनि में 49 खां मथे ॿारनि खे 12 बीमारियुनि खां बचाव वारा टुका लॻाया विया आहिनि। हेल्थ डिपार्टमेंट मेडिकल सुपरिटेंडेंट रूरल हेल्थ सेंटर कंदरा जे डॉक्टर अख्तर हुसैन दायो फ़ोन ते राब्तो करण ते ॿुधायो त सिहत खाते सखर तरफ़ां 12 ॾींहंनि जो मरहलेवार प्रोग्राम रखियो वियो आहे जीअं नंढनि ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाए सघिजे। इन करे कंदरा जे सभिनी मुख़्तलिफ़ ॻोठनि में हेल्थ डिपार्टमेंट सखर जी टीम बचाव वैक्सीनेशन करे रही आहे जीअं ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं ज़ाहिर थियण ते बर वक़्तु इलाज करे सघिजे।